कबो दोसो यही कबो तो जी अकबर खान जो इल्जाम सुल्तान वारन जे मथा अचे मुंहिंजा हथ साफ़ हुजन त जी अकबर खान जी सॼी मिल्कियत नेड़े मुठ फकीर साईं जे अहिड़ो पहुतल आहीं त दुआ कर तो मुंहिंजी ज़ाल मूंखे मिले ऐं मूंखे दिल ऐं जान सां पंहिंजो मुड़ुसु तस्लीम करे। असली हे वाइदो आहे, मुड़साणो वाइदो आहे, तोखे पैसनि में तोरे छॾींदुसि। तौबा कर मलूक, तौबा कर। पैसनि जी तो लालच दी। मां सच्चे पीर शाह गोदड़े जे पेड़ जो फकीर आया, सच्चो करामत वारो करामत फकीर आया। फकीर साईं गलती थी वई, साईं गलती थी वई। पैसनि ते बि राज़ी नथो थिए, सम्झां थो त बोतल फ़क़ीर आहे, अलाए कहिड़ी ख़बर मूंसां ठगी करण आयो हुजे। ये दिल मां ॿियायूं कढी छॾ। असां दिल जा हाल बि पढ़ी वठंदा आहियूं। जेकॾहिं न तोखे मुंहिंजे मथां यकीन नथो अचे त ॿुधायां त तुंहिंजी कुंवार जो नालो छा आहे? हा फकीर साईं, अञा मुंहिंजी दिल में कुझु विसविस आहे। मूंखे अहिड़ो ॿुधाए जो हिन मुंहिंजी मजबूर दिल खे यकीन थी वञे। त पोइ ॿुध मलूक, तुंहिंजी ज़ाल जो नालो सदोरी आहे ऐं तुंहिंजे सालनि जा नाला ॿुधायां। हिकिड़ो सुल्तान, ॿियो मल्हार ऐं टियों गुल्लू आहे। फकीर साईं तुंहिंजा पेर किथे त मां चुमिया। बस हाणे बस, घणो थियो? फकीर साईं अॼु मूंखे न रोक, मां तुंहिंजा इहे पेर धोई पीअंदुसि। बस मूं मथां भलाई कर, मूंखे मुंहिंजी इहा कुंवार मिलाए। उन जे लाइ पढ़ाई करणी पवंदी मलूक। पोइ ख़बर पवंदी त तुंहिंजी कुंवार कंहिं तरह वयल आहे। पोइ तोखे मूंसां गॾु हलणो पवंदो। पोइ मां तोखे तुंहिंजी कुंवार वठी ॾींदुसि। पोइ देर छाजी आहे फकीर साईं, अॼु जो अॼु पढ़ाई शुरू कर। मूंखे त कुंवार खां सवा निंड ई कान थी अचे। तुम्हारी मस्तानी भला आज अकेली सैर तफरीह ते निकली पई आहे। ये खबर चली काॾे थी वई? काका कोन हलंदी, अॼु घुमण जो मूड अथसि। मां पंहिंजी मस्तानी खे सुभाणे साईं जी दरगाह ते वठी वेंदुसि। मस्तानी अच मस्तानी, ज़िद छॾ मस्तानी। जेकॾहिं वारो मां हिते अची वियो न त वरी गोलनि जी बरसात शुरू थी वेंदी। अच मूंसां। दादा गुलू न ॿाहिरि न कजे। जेकॾहिं मुंहिंजी मस्तानी खे कुझु बि थियो न त मां तोखे ऐं आलम खे कॾहिं बि माफ़ न कंदुसि। छॾियो मां तो चवां, छॾियो। हाणे अधी खे हिननि जे चंबे मां आज़ाद करणो पवंदो। सियाणी सुभाणे हिकिड़ो कमु कर, सुभाणे सॼे ॻोठ में वञी सॾु ॾेई अच। अती जीअं तुंहिंजो हुकुम, सॼे ॻोठ खे ॿुधाइणो आहे या हिकु ॿ घर छॾिणो पियो आहे? पहिरीं भाई ॿुधाए छॾ। भाई सियाणी को बि घर सॾ खां सवाइ न छॾिजे, चाहे उहो दुश्मन हुजे सॼण हुजे, उन्हनि खे सारे संभाले सॾु ॾिजाए। बाक़ी वधीक उन्हनि जी मर्ज़ी। बाक़ी असां पंहिंजे तरफ़ खां
कंहिंजो बि सॾु बंदि न कंदासीं। हा दादा थियण बि त ईअं ई घुर्जे न, जेतिरो सॾु सवायो ॾींदे जेतिरा माण्हू घणा ईंदा असांखे घोर ओतिरी घणी पवंदी न। घोर तोखे गंज पवंदी, असुल हुनजो उल्को ई न कर, बस दुआ कर त ख़ैर सां मिठल घोट थे लाऊं लही पंहिंजी कुंवार खे पंहिंजे घर में वठी अचे। अलाह कंदो थी जादो तव्हां जूं ख़ुशियूं वञी पार पहुचंदी। मां पे वञी सारे संभाले सॼे घोट खे सॾु ॿुधाए ॾींदा। अलाह कंदो सभु सॾ ते ईंदा, उहो बि पंहिंजी दिलि में मेर कोन रखंदो। ॾेढ मिठल पुट जी शादी आहे। जादो बाक़ी ये बड़ी है जबल जेड़ा गुजरन अथो ठहे। एतिरा साल जो गुज़री विया आहिनि, अलाह कंदो ख़ैर सां ये ॿ ॾींहं बि गुज़री वेंदा। पर ॿुध अॻिती जो छा सोचियो थी? जादो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, इहो जेको गोहराम आहे इहो निभाउ असांखे ॾाढो ॾुखियो वधे छो। या राणे खान जी सोचियल सम्झियल साज़िश आहे, वॾो में सो आहे वञी नथो। जेकॾहिं इहो गोहराम उन घर मां न निकितो न त पोइ यादि रख मिठल जी जाइ उन घर में थींदी ई कान। ऐं इहो अकबर इहो कंदो ई कोन त ॿिनि ॿिनि नाठियुनि खे पंहिंजे घर में रहाए। अलाह दे रख जादो, अलाह दे रख इने गोहराम जूं मायने घर मां अहिड़ियूं पाड़ू पटी जो केड़े ने ॿार पिटियूं कंदो। बाक़ी हिकु चक्कर रुगो मिठल जी शादी ॾिसजाए त ने मुआरी टिकी भेण जा कीअं थो आंडरा निपूरिया कंदो सास ठीक कोई ढेरी। मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त तव्हां बलाउनि जे विच मां हिकु वात ॻाल्हि छोकिरो निकिरी कीअं वियो? तव्हां हुनखे पकड़े बि कोन सघिया आहियो। बाबा साईं तव्हां ई त चयो हुनखे ज़िंदा पकड़े अचो, पर भॼी वियो। पोइ बीठा रुगो हवाले न कयो, हुनजी जांच कयो ऐं वधी हुनखे खणी अचो हिते। ऐं हा जेकॾहिं अव्हांखे छोरो हथ न आयो न त मूंखे ॿीहर पंहिंजो बूथ न ॾेखारिजो। छोरे खे पकड़ण खां बग़ैर आयो न त खल लाए छॾींदोसांव। असांखे आलम खान जो अंगण लटोड़ो पवंदो। सुभाणे जे आलम मसइलो कयो त मुंहुं ॾिजां। कॾहिं कोन ॿुधो छोरे खे कीअं बि करे पकड़े मूं वटि पेश कयोसि। या राव फकीर ने भागे परेशान करे छो। हाणे यो कारो कुकुर मिले ही कोन तो, अच्छा ही अच्छा। उस्ताद मुंजी हिकड़ी सलाह वठ। कहिड़ी सलाह? अच्छो कुकुड़ वठी उनखे कारो कलर ॾेई हली ॾूं था फकीर खे। वाह रेवा सुरीला पुट, अच्छे कुकुड़ खे कारो कलर कई चढ़िया ईअं इल्म उगतो थी वेंदो। हूं ई असांजे मथां निभाग जा ठपा लॻा पिया। जे निभाग जेल करे वञे त पोइ तंहिंजे करे कुकुड़ कारो याद करो। कारो 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 कुकुड़ कारो कुकुड़ कारो कुकुड़ कारो कुकुड़। उस्ताद रास्ते निभागा मां दिल जो कमजोर आहे। हाँ पाड़ियो उस्ताद। अरे तोरो ॾाढी ॻाल्हि ॿुधण में नथो अचे। उस्ताद हिकिड़े ॾींहुं शमीर वटि मां कारो कुकुड़ ॾिठो। शमीर कहिड़ो? खप्ती शमीर खान। उहो ॾींदो? उस्ताद खप्ती वॾा बुखनि ॿ टे बासींदासीं न त कुकुड़ ॾींदो। हल ठीकु आहे ॾिसूं था शमीर खान खे। जे ॾे थो त ठीकु आहे, न त चोराए ईंदासीं। उस्ताद चोरी जी ॻाल्हि न कर, पातर हणंदा। पातर हणंदो हुनखे ख़बर न आहे त साहब वॾो चाहींदो आहे। जेके चक पाए त चीसे मारे। हल ॾिसां इज़त सां कुकुड़ न ॾी थी बुझ बुझ करो था। अचो पंहिंजो पाण खे असांजे हवाले कर न त मुक्तियो भरी वेंदे। सुठो इन में अथई त तूं पंहिंजो पाण खे असांजे हवाले कर। मूंखे भली मारे छॾियो, बाक़ी मां तव्हां सां इहे कॾहिं बि कोन रहंदुसि। जॾहिं तुंहिंजा कारतूस ख़तम थी वेंदा न
तॾहिं तोखे ख़बर पवंदी त घणे बजे सो आहे। तूं इहो सुठो न पियो करीं। पंहिंजी रत जा रिश्ता विसारे रेस जी चमचागिरी पियो करीं। चमचागिरी मां चवां थी या पंहिंजी बकवास बंद कर इहा बकवास। वो सच्चा सच हिन पूरे ॻोठ में रेस जो वॾे मां वॾो चमचो तूं आहीं। तूं बस सोटरा बस। हाणे मुंहिंजो हथ बि खजी सघे थो। तूं मुंहिंजे मथां हथ खण दे। आलम खान जे मथां हथ खण दे। वठी वञो हिनखे। आलम खान जे मथां हथ खण दे। वठी वञो। आहे लहर लहर में नका, आहे लहर लहर में नका। हीअ दुनिया दर्दन जो दरिया। ठो डारा ओंबारा बुधाए दरवेशानी दिल जो हाल। ये दरवेशानी है सच्चो मुंहिंजो अल्लाह, बाक़ी सब कूड़। ही जहान कूड़ो, ही जिंदगी कूड़ी। ऐं पापी पेट जे करे हर को पियो तो कूड़ ॻाल्हाए। तीअं ई ही फ़कीर भी कूड़ो, कूड़े जो पुट। पर ठारो मुंहिंजो सच्चो, सच ॻाल्हाए, सच ॿुधाए, सच समझाए। फकीर बाबा भला ॿुधाए त सही, इहो तव्हांजो ढारो छा थो चए मुंहिंजी क़िस्मत जे बारे में? भाई तू दिल जी वॾी साफ़ आहे, पर पाड़े वारा सू तुंहिंजे मथां भरिया पिया। फकीर इहा तो वारी ॻाल्हि मूंखे दिलि सां लॻी। ॿियो तुंहिंजे पाड़े में हिकु माई आहे, मिसड़ी ॻाल्हाए घटि थी, पर भले तुंहिंजे मथां माई तावीज़ कया थी। बाहि ॼास सिर खे मां भी चवां त मुंहिंजे घर में ॾींहों ॾींहुं बरकत छो थी वञे, ख़तम थींदी पिनड़ ते अची लथाऊं। जड़ा न अफ़ाल हूंदव, रोज़ी में बि ओड़ी बरकत पवंदी। अच्छा हिन फ़कीर जे कूड़नि ॻाल्हि में न अच भाई। सच्चो मुंहिंजो अल्लाह, बाक़ी सब कूड़। ही जहान कूड़ो, ही जिंदगी कूड़ी। ऐं इन पापी पेट जे करे हिन जहान में हर को पियो तो कूड़ ॻाल्हाए। तीअं ई फ़कीर भी कूड़ो, कूड़े जो पुट। पर मां तुंहिंजे हथ जी लकीर ॾिसी तुंहिंजी क़िस्मत ॿुधाए सघां थो, ऐं तुंहिंजी क़िस्मत बदलाए भी सघां थो। तू हिन जी क़िस्मत बदलाए, मूंखे छॾ, मुंहिंजी क़िस्मत भली आहे। वाह चाचा वाह जो तुंहिंजी क़िस्मत भली आहे। तुंहिंजे निरड़ ते त साफ़ लिखियो पियो आहे त तुंहिंजा 3 भाटिया आहिनि जेके सॼो ॾींहुं तोखे बेइज़्ज़तो कंदा। चओ फ़कीर कूड़ो या सचो? असली सोरा ना सच पियो ॻाल्हाई। इने जा भाइटिया आहिनि अहिड़ा। सचो अञा एतबार नथो करे त पोइ छा कजे? फकीर साईं छॾ इने मोए खे, तूं मूंखे ॿुधा मुंहिंजी क़िस्मत जो हाल त ॿुधा। माई तुंहिंजी क़िस्मत जी भाग जी लकीर वॾी आहे, पर दरी बंद अथसि, खोलणी पवंदी। ॾाढी मूंखे पढ़ाई करणी पवंदी। ओ फकीर उठ, हिते छा थो करी? खण पंहिंजो सामान हल मुंहिंजे घर हली पढ़ाई करे। पिनी अधा मुआ थिया हूं अची। हलिया फकीर हलिया। मलार तू छोकरी जे इश्क में एतिरो गिरफ्तार थी वियो आहीं जो तोखां सभु कम विसरी विया आहिनि, ऐं माण्हू असांजे मथां खिलनि था। हिकु त अधी जो ॾस पतो नथो मिले, ॿियो आलम मुंहिंजे दिलि जे मथां नासूर बणिजी वियो आहे। जेसीं ताईं आलम ऐं अकबर जो बिलो न कंदासीं, एसीं ताईं हिन ॻोठ में मोह खणी घुमण जहिड़ा न रहंदासीं। अदा मां मञा थो त मां पंहिंजी मस्तानी जे इश्क में गिरफ़्तार आहियां, पर तव्हांखे इहो कंहिं चयो आहे त मूंखां हथियार हलाइण विसरी विया आहिनि? मूंखे रुगो इजाज़त ॾियो, तव्हां ऐं अदा गुलू हिते ई हुजो, आलम खे पूरो मां करे ईंदुसि। अदा जेकॾहिं ईअं ग़ैरत करी त पोइ अदा वॾो होश छो वञाए? पर तुंहिंजी त राति ॾींहुं मस्तानी रही।
असां त तो मां आसरो ई लाहे छॾियो आहे। हिकु ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुधी छॾियो, सभु कम हिकु पासे करे पहिरियां इन आलम खे लेटाए विझो। हाणे हिकिड़े मिंट जी बि उनखे मोहलत न ॾियो। जिते बि नज़र अचेव सिधियूं गोलियूं सीने वारियूं हणोसि। हींअर ई वञी आलम जे दर जे साम्हूं थो बीहां, जीअं इन ॿाहिरि निकितो उते ई पूरो कंदोसांस। एतिरी तकड़ न कर मल्हार, किथे ईअं न थिए त आलम खे पूरो करण खां पहिरियां ई तोखे पूरो करे छॾनि। दादा आलम त ॻोठ जो आहे, उनखे केॾी महिल पूरो करे सघूं था। मां चवां थो अॼु राति लाला जी औताक जो घेरो करे कयूं उन्हनि खे पूरो। सलाह भली कई अथई। इहे गाड़े बोड़ वारा होटलनि ते ज़रूर निकिरंदा। शमू ऐं असलम वारनि खे घुराए कयूं था उन्हनि जो कमु तमामु। वॾा आया आहिनि सुल्तान खे ख़तम करण वारा। गोराम पुट उताक ते वञ ऐं अकबर खे चओ त ड्राइवर खे चवे त गाॾी काए अचे, मूंखे शहर वञिणो आहे। अम्मा ड्राइवर खे चओ, गुराम खे चओ था गाॾी काए थो अचे, मूंखे बि हलणो आहे शहर। चाची बाज़ार मां छा वठणो आहे? ॾिसां कूंज लाइ को सोनो सेट वठी अचां। अम्मा घणे जो वठे? ॾिसूं था उते जेका शइ पसंदि आई वठी था अचूं। चाची सुभाणे हाणे कूंज जी शादी आहे, तू घटि में घटि 2-3 ॾींहं अॻु में तयारी करे वठी आ न। पुट पैसनि जे अॻियां कहिड़ी देर, बाज़ार में हर शइ तयार आहे, पसंदि करे पैसा ॾेई खणी वठ, इन में कहिड़ी देर लॻंदी। तूं वञ पुट गाॾी काए अच, दुआ तूं तयार थी वठ त हलूं। ठीकु आहे चाची, मां वञां थो। अस्सलाम वालेकुम राणा खान। वालेकुम अस्सलाम। लड़ाई केर मुर्सन? दोस्तन मुंहिंजा कम सां आया हा, हाणे वञनि पिया। लड़ाई त सुल्तान जो शिकार करण आया, वापस करे था। तव्हांखे ग़लतफहमी थी आहे। असांजी भला सुल्तान सां कहिड़ी दुश्मनी? बराबर सुल्तान सां तव्हांजी दुश्मनी न आहे, पर वांगार वाणदा आया हो न, पर सुल्तान जहिड़े शींहं जो शिकार करण तव्हां जहिड़े गिदड़नि जी वस जी ॻाल्हि न आहे। राणा खान बस कर, दंद न खटा के मुंहिंजे साम्हूं तूं वॾे आवाज़ ॻाल्हाई। हाँ सुल्तान खां त बची वियो, यादि रखो मूंसां खाए सघियो त मूंखां कोन बची सघंदव। राणा खान थोरो ख्याल सां ॻाल्हाए। शायदि तव्हां मूंखे सुञातो न आहे। छो पंहिंजे दोस्त आहिनि लाला खां, तव्हां केरु हा ऐं मुंहिंजी हैसियत छा आहे? राणा खान असांजी तव्हां सां का बि दुश्मनी न आहे, हाणे असां वञूं था, अचो संगत। दुश्मनी न आहे, तुंहिंजी औकात छा आहे जो तूं असां सां दुश्मनी कंदे? चइबो त आलम खान इहा गिदड़नि जी फौज पाली आहे ऐं हिननि जे आसरे सुल्तान जो शिकार कंदो। रसो सुल्तान वो चाबलू रिछा जंहिंजो शिकार करणु हिननि जी बस जी ॻाल्हि न आहे। बाबा साईं मूंखे त लॻे थो त इहे बि नाकी घोटजी वेंदा। जे अॼु निकिरी विया त भलाई अथनि, पर जेकॾहिं अॼु न निकिता त आलम खान जो साथ ॾियण जे ॾोह में इहे वॾे नुक़सान में ईंदा ऐं हिननि जा लाश माइटनि खे बि हथ न ईंदा। तुंहिंजे इन ज़िद जे करे सुल्तान ऐं आलम खान वारनि पाण में बंदूकूं उभियूं आहिनि। पहिरियां तूं खून करे चुको आहीं ऐं हाणे जेके खून थींदा उनजो ज़िम्मेवार बि तूं ते तूं। इन करे चवां थो त ज़िद छॾ, छोकिरी जो ॾस ॾे मूंखे। मां वाइदो थो कयां त छोकिरीअ खे वापसि आणे उनजी तलाक मलूक खां कराईंदुसि ऐं सुल्तान वारनि जे मथां ज़ोर रखी उनखे राज़ी बि कंदुसि। चरिया माण्हू न छोकिरी जो निकाह तोसां ई कराईंदुसि, सम्झ ॻाल्हि खे। इहो सभु कुझु इन तरीक़े सां थियणु घुरिजे। बंदूक जे ज़ोर सां न निकाह पिया आहिनि ऐं न मिटियूं माइटियूं थियूं आहिनि। ॿार न ही वरियाम सभु कुझु सम्झी थो। अड़े ज़िद छॾ ज़िद ऐं इज़त सां असांखे छोकिरी जो ॾस ॾे, इज़त सां। न तव्हांखे मुंहिंजी कसम ते एतवार आहे, न ई तव्हांखे मुंहिंजी ज़बान ते। पोइ ॿुधायो तव्हांखे यकीन ॾियारण जे लाइ मूंखे छा करिणो पवंदो?
बेचारो इज्जत सां कोन मञंदो सुबुह शाम हिनखे मलणी ॾींदा रहो ऐं उसी ताईं हिन मां हथ न आहिनि कटड़ा जेसि ताईं छोकिरीअ जो ॾस नथो ॾे। तव्हां नाक मथां ज़ुल्म कयो पिया। ख़ुदा तो ॼाणे त मूंखे छोकिरी जी का बि ख़बर न आहे। ठारे वारो फ़कीर आयो, ठारे वारो हथ जूं लकीरूं ॾिसे किस्मत जो हाल ॿुधाए। सचो मुंहिंजो अलाह बाक़ी सब कूड़। ही जहान कूड़ो, ही दुनिया कूड़ी। ऐं इन पापी पेट जे करे हर को माण्हू तो कूड़ ॻाल्हाए। तीअं ही फ़कीर भी कूड़ो, कूड़े जो पुट, पर ठारो मुंहिंजो सचो। फकीर हेॾे आ हेॾे। जी रईस तूं हिनखे रईस थो चईं? वाह वाह, असां फ़कीर माण्हू, असां लाइ त सभु रईस आहियो। मखण नाण हथ ॾिस मुंहिंजो त मुंहिंजी क़िस्मत में छा लिखियलु आहे। रईस ढारे हरण जी कहिड़ी ज़रूरत आहे? तुंहिंजो हथ जी लकीरूं तो साफ़ साफ़ ऐं खुलियल सच लिखियो आहे। सचो मुंहिंजो अलाह बाक़ी सब कूड़। ही जहान कूड़ो, ही जिंदगी कूड़ी। ऐं इन पापी पेट जे करे हर को तो कूड़ ॻाल्हाए। तीअं ही फ़कीर भी कूड़ो, कूड़े जो पुट, पर ठारो मुंहिंजो सचो। रईस तो पंहिंजी किस्मत हथ सां पाण ख़राब कई आहे। तोखे त पंहिंजी जान खां भी वधीक प्यार कंदड़ ज़ाल पर तो उनजे प्यार के न सुञातो ऐं हाणे उनजो प्यार तुंहिंजी किस्मत मां आहिस्ते आहिस्ते उॾामंदो थो वञे। ये दुनिया